अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हांजे लाइ हिकिड़ो ज़बरदस्त आइडिया खड़ी आई आहियां। एक बहुत ही ज़बरदस्त आइडिया मैं शेयर कर रही हूँ आप लोगों के पास। मेरे पास है पूरा एक शॉपर भरा हुआ ये कपड़े की बची हुई पट्टियाँ। मैं सिलाई करती रहती हूँ, चीज़ें बनाती रहती हूँ, तो मेरे पास पीसेस बचते हैं, तो इस तरह की पट्टियाँ भी बच जाती हैं। तो मूं वटि सिलाई मां तव्हांखे हाणे त अंदाज़ो थी चुको हूंदो, मां इलाही कुझु तव्हां सां शेयर कयो आहे। त अहिड़े क़िस्म जूं पट्टियूं बि बचंदियूं आहिनि, वॾा टुकड़ा बचंदा आहिनि त उहे त यूज़ थी वेंदा आहिनि। हाणे हीअ पट्टियूं जेके बचनि थियूं, इन्हनि जो इस्तेमालु असां कीअं कयूं? छा इन्हनि खे उछली छॾिजे? उछलणु त मुनासिब बिल्कुल भी ना है, घट में घट मुझे लिए तो ना है। ठीक है, तो इनको क्या फेंक दें हम अगर इस तरह के पीसेस बच जाए? कभी चौड़ी पट्टियाँ बच जाती हैं, कभी इतनी पतली पतली बारीक पट्टियाँ भी बचती हैं, कभी इस तरह छोटी बचती हैं पट्टियाँ, और कभी इस तरह से बहुत लंबी लंबी पट्टियाँ भी बच जाती हैं। तो ये ज़ाया करना तो समझ लें कि मेरी डिक्शनरी में लफ्ज़ ही नहीं है। ज़्यान जो लफ्ज़ मूं वटि आहे कोन, मां ज़्यान का बि शइ न कंदी आहियां। हिन खां पहिरियों मां हिकिड़ो आइडिया तव्हां सां शेयर करे चुकी आहियां त हिननि सन्हनि सन्हनि पट्टियुनि जो कहिड़ो इस्तेमालु करणु घुरिजे। इससे पहले मैं एक आइडिया शेयर कर चुकी हूँ। अच्छा, उसका मैं जो है लिंक दे देती हूँ इस वीडियो के नीचे। आप देख सकते हैं कि उस में मैंने क्या शेयर किया है, क्या चीज़ मैंने आप लोगों को बताई है। ठीक है, तो उन वीडियो जो जेका पहिरीं मुंहिंजी हिन पट्टियुनि जे इस्तेमाल जी वीडियो आहे, उन जो लिंक मां हिन वीडियो जे हेठां ॾेई थी छॾियां। तव्हां इनखे चेक करे सघो था त उन में मूं छा शेयर कयो आहे, छा सेखारियो आहे, कहिड़ो इस्तेमालु ॿुधायो आहे हिननि पट्टियुनि जो। सो उहो ॾिसण खां अलावा हाणे ही पट्टियूं ॾिसो, हिननि जो मां जेको इस्तेमालु कंदमि उहो मां तव्हांखे सम्झायां थी। सभिनी खां पहिरियों त हिननि पट्टियुनि खे तव्हां अलॻि अलॻि कयो साइज़ वाइज। इन सारी पट्टियों को इनके साइज़ के हिसाब से अलग करें। जैसे ये बहुत एक लंबी पट्टी है, ये बहुत लंबी पट्टी है, जो लंबी पट्टियाँ हैं उनको अलग रखें। एक ये छोटे साइज़ की पट्टियाँ हैं, जैसे ये है, ये है, तो जो जैसे ये मीडियम साइज़ है, 2 ऐसी बहुत सी निकलेंगी, उनको अलग करें। और छोटी इस तरह की पट्टियाँ, इनको अलग करें। ठीक है, तो जेके नंढियूं नंढियूं पट्टियूं आहिनि ड्रेग में तकरीबन हिक जेॾी हुजनि, थोरो घणो फ़र्क़ु हुजे त हली वेंदो आहे। 1-1.5 इंच का फ़र्क हो तो कोई मसला नहीं है। तो छोटी पट्टियाँ जो आपस में जोड़ सकें उनको अलग करें, मीडियम साइज़ अलग करें और लंबी पट्टियाँ अलग करें। सबसे पहले तो उनको इस्त्री कर लें, और फिर जो है उनके अगर इस तरह से धागे हैं, जो भी साइड से अगर फिनिशिंग ख़राब है तो उनको आप काट लें। या कुछ ऐसी भी पट्टियाँ बच जाती हैं कि एक तरफ से तो वो चौड़ी होती हैं और दूसरी तरफ से वो पतली हो जाती हैं, तो उनको भी आप काट के अपने साइज़ के मुताबिक सीधा कर लें। ठीक है, तो अक्सर अहिड़ियूं पट्टियूं में बचंदियूं आहिनि जेके हाणे मथां हीअ वेकिरी पट्टी आहे ऐं हीअ टेडी आहे, त हेठां हिन जी सोढ़ी थींदी थी वञे। त हिननि खे बि कटे फिनिशिंग कजे, हिननि जी ट्रिम कजे। तव्हांखे केतिरो पीस खपे थो त उहो जेको एक्स्ट्रा पीस आहे उहो तव्हां हिन मां कढी छॾियो, इहो ज़रूरी आहे। त सभिनी खां पहिरियों इन्हनि पट्टियुनि खे हिकु त साइज़ जे हिसाब सां धार धार करे रखो। उन खां पोइ उन्हनि खे कटे धागा या उन्हनि जो जेको टेडो किनारो आहे उन्हनि खे तव्हां साफ़ु कयो, ऐं उन खां पोइ इन्हनि खे असां ॻंढींदासीं पाण में। हाणे मिसाल जे तौर ते ही पट्टी आहे, हिननि जी असां पाण में सिलाई करे वेंदासीं। किया जीअं आम तरह से 2 पीसेस गंढबा हैं, जैसे 2 पीसेस जोड़े जाते हैं, इसी तरह से जब हम इसको जोड़ लेंगे तो ये खुलने के बाद इस तरह होगी। फिर इसके साथ आप एक और पट्टी जोड़ लें, ये जोड़ेंगे साथ में, सिलाई कर लेंगे, खोलेंगे तो ये इस तरह से होगी। ठीक है, तो ये तव्हां ही पट्टियूं पाण में ॻंढींदा वञो। इन सां कोई फ़र्क़ु नथो पए त हीअ पट्टी जेका आहे सन्ही आहे, हीअ उन खां बि सन्ही आहे, ऐं हीअ पट्टी जेका आहे वेकिरी आहे। ठीक है, चौड़ाई को मत देखिए, ये पट्टी जो है चौड़ी है, ये बहुत पतली है, ये दरमियानी सी है, लेकिन ये कि लंबाई में आप देखें कि जो इक्वल हो उनको आप आपस में जोड़ लें। और जोड़ने के बाद जो भी एक पीस बनेगा उसको अच्छी तरह से इस्त्री कर लेना है। ठीक है, तो तव्हां हिननि खे साइज़ जे हिसाब सां ॻंढियो, हिननि जी वेकर ते ध्यानु न ॾियो। हाणे हीअ ॾाढी वेकिरी पट्टी आहे, हीअ उन जे हिसाब में हीअ वारी जेका आहे थोरी सन्ही आहे, पर ख़ैरु आहे हिन ॿिन्ही खे तव्हां पाण में ॻंढे वञो जेके हिक साइज़ जूं हुजनि। ठीक है, उन ॻंढण खां पोइ हिननि खे इस्त्री कबो। हाणे सभिनी खां पहिरियों हिननि खे साइज़ जे हिसाब सां अलॻि अलॻि कयो, कटे धागा वग़ैरह उन जो ट्रेड जेको बि आहे आॾो कपिड़ो उहो कढी सिधो कयो। उन खां पोइ हिननि खे जेके हिक जेतिरी ड्रेग जूं हुजनि, ऑलमोस्ट थोरो घणो फ़र्क़ु हुजे त ख़ैरु आहे, उन्हनि खे तव्हां ॻंढे पाण में उहे हिकिड़ा पीसिस तयारु कयो ऐं उन खां पोइ इस्त्री कयो। मां अहिड़ा पीसिस ठाहे चुकी आहियां, उहे तव्हां सां मां शेयर कयां थी।
ही पीसेस मां ॻंढे चुकी आहियां, ये मां तव्हां सां शेयर कयां थी। ये जोड़ लिए हैं मैंने। देखिए इसमें आप देख सकते हैं कि ये कुछ चौड़ी पट्टियां हैं, ये पट्टी बहुत ही ज़्यादा पतली है, ये पतली पट्टी है। इसके ऊपर आप देखें ये दोनों बहुत पतली सी पट्टियां हैं। तो इसकी फिक्र नहीं करें, चौड़ी हो पतली हो जैसी भी हो, कलर्स जो हो वो एक दूसरे के साथ आप देख के कोशिश करें एक जैसे एक साथ नहीं जोड़े, कंट्रास्ट में जोड़ें या जो कॉम्बिनेशन में जोड़ें। ठीकु आहे। त ही थुल्हे या वेकरी या सनी पट्टीअ जो फिक्र न कयो। हिननि सभिनी खे मूं हीअं ड्रेग में ॻंढियो आहे, सिलाई करे ॻंढियो आहे। हीउ हिकिड़ो पीस ठही वियो ऐं इनखे मां इस्त्री कयो आहे। हीउ ॿियो पीस आहे हिन जे हेठां। ये एक और पीस आप देख लें। ये सारी छोटे साइज़ की जो थी उनको मैंने एक साथ जोड़ लिया है। अब इसमें प्लेन भी हैं, प्रिंटेड भी हैं, चौड़ी भी हैं, पतली भी हैं। फिर इसी के साथ एक लंबी पट्टी थी तो मैंने जो इस तरफ लंबी पट्टियाँ जोड़ दी। ये पीस की शक्ल ऐसे बन रही है कि एक तरफ से छोटी छोटी पट्टियाँ, दूसरी तरफ से लंबी पट्टियाँ। अच्छा, करना क्या है कि एक साइड से तो आप इनको बराबर रख के सीलें, इस तरफ से छोड़ दें। जैसा है छोटा है बड़ा है उसको छोड़ दें, जो थोड़ा बढ़ जाता है खैर कोई मसला नहीं। इसी तरह इसमें भी आप देखें कि यहाँ से मैंने इनको बराबर करके शुरू से जोड़ा है और ये आखिर में जो है ये आप देख लें कि ये कहीं से छोटा है बड़ा है, ये बैलेंस हो जाएगा। इसको हम काट लेंगे। ठीक है, इसमें भी यही है मसला कि इस साइड से मैंने इसको बराबर रख के जोड़ा है और इसके दूसरे सिरे पे आप देखें कि छोटे बड़े पीस ऐसे होगा, तो ये कोई मसला नहीं है। ठीक है, सो हिकिड़े पासे ना पूरो करे असां हिननि खे ॻंढींदा वेंदासीं ऐं ॿिए पासे ना जेकॾहिं थोरो घणो बचे थो, खुटे थो या वधी थो वञे त को मसलो न आहे। हाणे असांखे हिननि जो छा करिणो आहे, सभिनी खां पहिरियों कटिंग बोर्ड मां तव्हांखे हमेशह चयो आहे रखो पाण वटि, ऐं उन खां अलावा स्केल ऐं हीअ मुंहिंजी पेन, ब्लैक पॉइंटर, बॉल पॉइंट ऐं कैंची। ठीकु आहे। त हाणे मूंखे छा करिणो आहे, हीअ पट्टियूं असां ॻंढियूं त ड्रेग में आहिनि पर असां हाणे हिननि जी कटिंग कंदासीं वेकर में। इसको लंबाई में तो जोड़ लिया, अब हम इसको काटेंगे इस तरह कि ये इस तरह से हमारे पास लंबी पट्टियाँ आ जाएं, जिस पे ये जो हैं जो हमने जोड़ लगाए थे वो इस तरह चौड़ाई में आने चाहिए, लंबाई में नहीं आएंगे। ठीक है, तो अभी इस पे मैं लगाऊंगी निशान। अच्छा, मुझे चाहिए 4-4 इंच चौड़ी पट्टियाँ। ठीक है, मूंखे ही 4-4 इंच वेकरियूं पट्टियूं खपनि। ही आहिनि 4 इंच, ॾिसो ये। तो मैं इस पे 4-4 इंच पे निशान लगा लूंगी। उसके बाद मैं आपको दिखाती हूँ कि इसको मैंने किस तरह से काटा है। हाँ ॾिसो, हिन ते मूं 4-4 इंच ते निशान हणी लाइनूं कढियूं आहिनि। लाइनें आपको नज़र आ रही होंगी। ये देखिए, ये 4 इंच पे है, फिर ये 4 इंच पे है और इस तरह से मैंने ये 4 इंच पे लंबी 2 लाइनें लगा ली। अब इसकी मैं कटिंग कर लेती हूँ तो आपको समझ में आ जाएगा कि इनको किस तरह से रखना है। ये ॾिसो, ही 2 पीसेस मूं कटिया हैं, ये 2 पीसेस मैंने काट लिए हैं। आपको अंदाज़ा हो जाएगा कि हमें किस तरह काटना है। ठीक है, ये तो इसी तरह से इस पूरे पीस में से हमारी 4-4 इंच की जितनी पट्टियाँ भी निकलेंगी हम काट लेंगे। ठीक है, हिन सॼे पीस मां 4-4 इंच जूं वेकरियूं पट्टियूं जेतिरियूं भी निकिरंदियूं असां कटींदासीं ऐं उन खां पोइ सेम असां हिन पीस मां भी ईअं ई कंदासीं। हीअं ड्रेग में असां 4-4 इंच जूं पट्टियूं कटींदासीं। हितां त 4-4 इंच जूं डिघियूं पट्टियूं निकिरंदियूं, हितां हिकिड़ी नंढी पट्टी निकिरी सघे थी। ठीकु आहे, सो हिन मां बि मां हिकिड़ी पट्टी कटे पोइ तव्हांखे ॿुधायां थी त अॻियां असांखे छा करिणो आहे। हाणे हीअ ॾिसो, हिन पीस मां हिकिड़ी 4 इंच वेकरी वॾी पट्टी कटे चुकी आहियां। इसमें से मैंने ये एक लंबी सी पट्टी काट ली है। इसी तरह सीने के बाद जितने भी आपके पास पीसेस हों तैयार, उनमें से आप इस तरह से 4-4 इंच की पट्टियाँ काट सकते हैं। अब हम इन पट्टियों को आपस में जोड़ेंगे। ठीकु आहे, हाणे हिननि पट्टियुनि खे वरी पाण में ॻंढींदासीं। ॻंढण जो तरीक़ो ईअं हूंदो त मिसाल हिन पीस मां 3 पट्टियूं निकितियूं आहिनि, हुन मां बि 3 पट्टियूं निकितियूं आहिनि, त असां हिकिड़ी हिन जी खणंदासीं, हिकिड़ी हुन जी खणंदासीं, त जीअं हिकु जहिड़ा कलर ऐं प्रिंट जेके आहिनि पाण में न अचनि, अलॻि अलॻि थी वञनि, परे परे थी वञनि। के ॾाढा सुहिणा प्रिंट्स आहिनि, के थोड़ा डल आहिनि, हल्का आहिनि, त पोइ असां जेकॾहिं अलॻि अलॻि पट्टियूं खणी पाण में ॻंढींदासीं त उहो सॼे में डिवाइड थी वेंदो प्रिंट जेको बि आहे। त हीअ ॻंढण खां पोइ हाणे मां तव्हांखे ॾेखारियां थी त हिननि पट्टियुनि जी शिकिल कीअं थींदी। मां पहिरियों खां ई ॻंढे चुकी आहियां, सो उहो मां तव्हां सां शेयर कयां थी। हीअ ॾिसो, हीअ मां पहिरियों खां ॻंढे चुकी आहियां। हीअ मुंहिंजी 4 इंच वेकरी जेको आहे पट्टी आहे ऐं मां जेतिरा पीसिस हिन महिल ताईं ठाहिया उहे मां हिन में वेढ़िया आहिनि। हिन जी शिकिल तव्हां ॾिसो, हीअ मूं रोल करे छॾियो आहे पूरो। जॾहिं असां ॻंढींदासीं हिनखे
त ही पूरो हीअं हिकिड़ो कंप्लीट डिघो पटो ठही वेंदो। इन सब को, इन पीसेस को जब हम आपस में जोड़ेंगे, एक पीस एक सेट में से लिया, दूसरा दूसरे में से लिया, तो इस तरह से मिला के जब हम इनको जोड़ेंगे तो एक बहुत लंबी सी पट्टी बन जाएगी। इस तरह मैंने उसको एक रोल करके रख दिया है ताकि ये उलझे नहीं, इस्त्री की हुई है तो ख़राब भी ना हो। हिन जो हाँ इस्तेमाल छा है, अब इसका यूज़ मैं क्या करूँगी, इसको बनाऊँगी मैं अपनी आने वाली किसी भी रली या चादर का बॉर्डर। ठीक है, हाणे ॾिसो पाण सोचो तव्हां ॿिनि प्लेन पटनि जे विच में अगरि मां हिन जे ॿिन्ही पासनि खां कारो पटो ॾियां त ही ॿिनि कारनि पटनि जे विच में ही केतिरी हिकिड़ी सुहिणी डिज़ाइन ठही पवंदी। तो ये बॉर्डर में बनाऊंगी अपनी आने वाली किसी भी रली का या क्विल्ट का या बेड कवर, जो भी चीज़ बिछाने वाली या ओढ़ने वाली मैं बनाऊंगी, तो उसके मैं चारों तरफ इसका बॉर्डर लगाऊंगी। तो मैंने बहुत सारे पहले जो इस्तेमाल की हैं पट्टियाँ, उन चीज़ों को मैंने सेल भी किया, उससे मैंने बहुत सारे माशाल्लाह से पैसे भी कमाए। लेकिन मैं स्टाइल अब थोड़ा चेंज करना चाह रही थी, तो मुझे ये आइडिया आया कि ये इस तरह से पट्टियाँ जोड़ जोड़ के आपस में अगर हम इनको इस तरह से एक बड़ा सा पट्टा, एक लंबा सा बॉर्डर बना लें तो वो बहुत ही ज़बरदस्त लगेगा रिली के साथ। क्योंकि रिलियाँ जो मैं बनाती हूँ या जो भी बनाता है ज़्यादातर वो मल्टी कलर की होती हैं, तो इसमें सारे शेड, सारे कलर आ गए और पतली से पतली पट्टी भी इसमें यूज़ हो रही है, ज़ाया कुछ नहीं हो रहा। ठीक है, तो ये था मेरा आज का बेहतरीन आइडिया मेरे हिसाब से। त ही तव्हांखे मूंखे उम्मीद आहे तव्हांखे वणंदो। इन खां अॻु में मां जेको कुझु ठाहे चुकी आहियां बॉर्डर हिननि पटियुनि सां, छा बि मूं क्रिएट कयो आहे, उनजी मां वीडियो जी लिंक हेठां ॾियां थी हिन वीडियो जे डिस्क्रिप्शन बॉक्स में, तव्हां ॾिसी वठिजो। ऐं हीअ जेके मूं कटियूं आहिनि पटियूं, इहे बि मां हिन सां जोड़े हिनखे कंटिन्यू कंदसि त जीअं मुंहिंजो सॼो जेको कपिड़ो आहे हिकिड़े हंधि सेट थी वञे ऐं महफ़ूज़ थी वञे ऐं मुझे ईंदड़ कंहिं भी प्रोजेक्ट में इहो कम ईंदो। सो मुझे उम्मीद है कि आप लोगों को मेरी ये वीडियो अच्छी लगी होगी। मैं कोई चीज़ ज़ाया नहीं करती हूँ, मेरे लिए हर चीज़ काम की होती है। तो मुझे उम्मीद है आपको ये आइडिया अच्छा लगा होगा। इसको कभी भी बिल्कुल भी कंजूसी मत समझें। अल्लाह खुश होता है ऐसे कामों से जो आप जब कुछ ज़ाया नहीं करते। और बड़े बड़े पीसेस ख़रीद के तो काम सभी करते ना, मज़ा तो जब है ये इन बची खुची चीज़ों को आप लोग इस्तेमाल करें। तो अगर वीडियो अच्छी लगी हो तो लाइक करें, कमेंट करें, शेयर करें और मेरा चैनल सब्सक्राइब करें ताकि मुस्तकबिल में भी जो कुछ मैं शेयर करना चाहूँ वो आप अच्छी तरह से देख सकें। सो अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे, आबाद जो ख़ुशि जो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यार कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो ऐं हिननि मटीरियल जो क़दुरु कयो। जेको शइ तव्हां वटि अवेलेबल आहे उनखे इस्तेमालु करण जी कोशिशि कयो। इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। सो इंशाअल्लाह वरी कंहिं ॿी कम जी वीडियो सां मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त ॾियो। अल्लाह भाई।